नाज़रीन हेडलाइन्स में ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। सिंध काबीना कणक जी ख़रीदारी लाइ 7 फार्म जो शर्त ख़त्म करे छॾियो आहे। आवाज़ टीवी जे प्रोग्राम सिंध डेस्क में 3 ॾींहं अॻु इहा ख़बर ब्रेक कई वई हुई। फूड सेक्रेटरी एतिराज़ कयो हो त उन शर्त खे ख़त्म करण सां मसइला थींदा। हाणे ख़ुराक खातो बारदाणो जारी करण वक़्तु 7 फार्म न ॾिसंदो। सिंध हुकूमत 14 लख टन कणक ख़रीदण जो टारगेट मुक़रर करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंध काबीना कणक जी ख़रीदारी लाइ 7 फार्म जो शर्त ख़त्म करे छॾियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त आवाज़ टीवी जे प्रोग्राम सिंध डेस्क में 3 ॾींहं अॻु इहो इशू उथारियो वियो हो। फूड सेक्रेटरी एतिराफ़ कयो हो त उन शर्त खे ख़त्म करण सां मसइला थींदा। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद आहे। गाज़ी वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल सिंध काबीना जो इजलास जारी है। मुराद अली शाह की सदारत हेठ अॼु काबीना इजलास में सिंध अंदर कणक की खरीदारी वाली पॉलिसी के हवाले से भी एजेंडा दोहराई है। सिंध सरकार फैसलो किया है कि सिंध हुकूमत के तरफा सूबे अंदर 14 मिलियन टन यानी 1.4 मिलियन टन गंदम कणक खरीद करण जो टारगेट मुक़रर किया वियो आहे। 1 अप्रैल का वठी कणक की खरीदारी जो सिंध अंदर जो कम है वो शुरू थी चुको है। खुराक खाते तरफा अज सिंध काबीना के बुधाया वियो है त हींअर ताईं 6333.850 मिलियन टन कणक खरीद की हुई है। मजबूरी तौर पर जो टारगेट है उन हासिल करण लाइ सिंध काबीना अज 2600 प्लीज कणक जी बारदाने वाली बोरियों खरीद करण की मंजूरी पिण ॾिनी है। अज सिंध काबीना के इजलास में इहो फैसलो पिण कयो वियो आहे त कणक की खरीदारी के हवाले से पहिरियां जो शर्त लागू हुयो कणक विकिरो कंदड़ ज़मींदार जे तरफां 7 फार्म जमो करण वारो हाणे उनखे ख़त्म कयो वञे पियो ऐं खुराक खातो सिधी रीत आबादकारनि खां कणक ख़रीद कंदो जंहिंमें 7 फार्म जमो करण वारो को शर्त लागू न हूंदो। ठीक है, मुंहिंजी महिरबानी गाज़ी झंडीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।